प्लीज़ मम्मा, इन्हनि खे चओ त हितां हली ही मुंहिंजे पापा जो कातिल आहे। हिननि मूंखां मुंहिंजो पापा खसियो आहे। कलाल, ही तूं छा थो करीं पुट? पुट, ही तुंहिंजो अंकल आहे, ईअं ॻाल्हाइबो अंकल सां? किथे जा अंकल मम्मा, किथे जा अंकल? ही उन वक़्तु किथे हुया जॾहिं मूंखे पंहिंजनि जी ज़रूरत हुई। दिल चवे थी त उन अणिॾिठल मागनि ॾे हलियो वञिजे जिते सुकून ऐं ख़ामोशी मिले। उन्हनि मागनि मकाननि ते वञी रोइजे, रुलजे ऐं जिते बिना कंहिं रोक टोक जे वॾा वॾा टहक ॾिजनि, ज़िंदगी जी माना खे मिटाए छॾिजे। कला, ही तोखे छा थी वियो आहे? छा थो करीं? ही पंहिंजी कहिड़ी हालत कई अथई? छो तो पंहिंजी माउ खे परेशान करी पुट? आई एम सॉरी मम्मा, वाकई मां तव्हां सां ग़लति थो करियां, मूंखे माफ़ करियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।